दीवार को एक खतरा और, रचते हुए दीवार को एक खतरा और, झुक गया तेरा शोर, झुक गया तेरा शोर। पाकिस्तान पीपल्स पार्टी जियालन जी पार्टी आहे। इन ते कब्ज़ा माफिया ऐं ठेकेदारनि खे कब्ज़ो करण न ॾींदासीं, अहिड़े ख़्यालनि जो इज़हार बाग़ी पीपल्स यूथ विंग सिंध जे अॻवान नाइक बरोई एहतजाज कंदे कयो। हिन वधीक चयो त पार्टी में उहिदा पैसे वारनि खे ॾिना वञनि था, मुख़लिस ऐं सचे जियालनि खे नज़रअंदाज कयो पियो वञे। इन लाइ मां अॼु हिते साथियुनि समेत अची एहतजाज करियां थो इन अमल ख़िलाफ़ ऐं इहो मुतालबो कयां थो त पार्टी जे नाअहल जावेद नायाब लगारी खे फौरी तौर बरतरफ़ कयो वञे। अहिड़े नाअहल ऐं करप्ट माण्हुनि करे पार्टी जो नालो बदनाम थिए थो। असां बिलावल भुट्टो खे इहा अपील कयूं था त जावेद नायाब लगारी समेत पार्टी में नाअहल ऐं करप्ट माण्हुनि खे नेकाली ॾियारे पार्टी खे बदनामी खां बचायो वञे ऐं पीपी जे असली जफ़ाकश जियालनि खे मान ऐं मर्तबो ॾेई पार्टी जी साख खे बहितर कयो वञे। जेके असांजा दोस्त, जेके कारकुन, जेके मेहनती आहिनि, जावेद लगारी पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे कयो आहे कि हिन शइ ते नोटिस रखियो वञे। शुक्रिया। हिकु ॿी ख़बर, हैदराबाद पीपल्स लेबर ब्यूरो जे कारकुननि जो हिकु गॾियल इजलास थियो, जंहिंमें हैदराबाद डिवीज़न जे आयल मेंबरनि ताज़ी सूरत-हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई। इन मौक़े ते नई तंज़ीम साज़ी करे पीपल्स लेबर ब्यूरो खे बचाए ऐं हलाए सघिजे थो। लेबर जे सूबाई वज़ीर मुर्तज़ा बलोच मां उमीद था कयूं त हू महिनत कशनि जे लाइ जाखोड़ खे वधाईंदे उन्हनि जे मुस्तक़बिल खे बहितर करण जी भरपूर कोशिश कंदो। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार पीपल्स लेबर ब्यूरो जे मरकज़ी अॻवान लाल बख्श कलोड़े डिवीज़न जे आयल मेंबरनि सां ख़िताब कंदे कई। इन इजलास में लेबर ब्यूरो जे हैदराबाद डिवीज़न जे मुख़्तलिफ़ ज़िलनि सां ताल्लुक़ रखंदड़ अॻवाननि मोहम्मद आज़म राजपूत, ग़ुलाम हुसैन अंसारी, अब्दुल हकीम दस्ती, एहसान दानिश समूह, ग़ुलाम हुसैन मुग़ल, निसार अहमद राजपूत, ग़ुलाम शबीर मल्हा, इम्तियाज़ हिंगोरो, इरशाद शेख, अब्दुल रज़ाक समो ऐं ॿियनि शिरकत कई। ही हुई हिन वक्त जी अपडेट। वधीक अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो www.voiceofsindhnews.com ते लॉग इन थियो ऐं अपडेट रहो।